गर्दन जो दरिया। तालम जेको न तू चाहीं तो राणी सुल्तान वारा इहो था चाहिनि त तू उहो कुछ कर जैसा तुझी खुशियूं मातम में तब्दील थी वञनि। सुल्तान वारा असांजे घर में घिड़िया तो सुल्तान जो पलान असां तरफ हुयो, पर राणे जा माण्हू असांजे घर में छो घिड़िया? राणे सां त मूं न आहे पिटायो। अच्छा राणो आहे ॿ फेड़ाओ। राणे जो मिसाल उन गिदड़ जी आहे जेको शींहं जे शिकार ते पलिजी ॿियनि खे अॻियां करे पंहिंजा मक़सद हासिल करे। अहिड़े नमक हरामे तां सॼी उमिरि बख़्श कंदा आया हो, पर बाबा साईं मां बख़्श न कंदोमांसि। सिर्फ सुबुह को ॾींहुं सब्र कयो आलम खान, सुबुह को ॾींहुं बाबा ख़ैरन सां पंहिंजे भाउ जी शादी करे वञो त पोइ इन राणे जो इलाज कजी कंदासीं बाबा। हिकु ॿ ॾींहं तव्हां सब्र खां कमु वठो बाबा। बाबा साईं अलाह भलाई कंदो। बाक़ी राणा ऐं सुल्तान मुंहिंजे दिलि जे मथां बच मारे छॾिया आहिनि। सब्र करणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे बाबा। विठल तूं अहिड़ो करे ठाउ कुझु जो असांजे घर में तो घिड़ी तोखे नथा चवंदो तूं पाण खे मोतबर थो सम्झे? हाँ कोन बचंदुसि वठी अचो परचाए वठी अचो त मां कोन बचंदो कोन बचंदो बाबा सची ॿुधा तूं मरी थो इहो कमु गुरू कहिड़ो आहे? छोरा मुंहिंजे मौत जो ॿुधी केॾो था ख़ुशि थियो, वञ मुंहिंजी कुंवार खे कीअं बि करे वठी अच। अम्मा कोन ईंदी, तूं उनखे मारींदो आहे न कॾहिं बि कोन ईंदई। मां अॻिते हुनखे कोन मारींदुसि, तव्हां वञी वठी अचोसि, तव्हांजो चवणु वठंदी। हला था अम्मा खे वठी अचूं। इहो छोरो त मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन आहे। अरे मां एतिरो जल्दी मरण वारो न आहियां। जॾहिं मरंदे न त कुल्हे कासी बि कोन थींदासीं, हली कमु कुलू थी। राणा खान तुंहिंजी भलाई हिन में आहे त असां खां डरी पासो कर, न त मुख़्त में मारिजी वेंदे। आलम खान कहिड़ो मूं तुंहिंजो फसुल भेलायो आहे जो होश मां निकितो थो वञे। तूं सुल्तान ऐं मिठल सां गॾिजी मुंहिंजे घर में गिड़ियो आहियां। आलम खान छा तूं वंगारी वठी न ईंदो? ये वंगारू वण छॾे ॾे राणा, छॾे ॾे ये वंगारू वण। जॾहिं मां तुंहिंजो ॾोह कयां न त पोइ अची मैदान में लह जाए। हिन महिल सुल्तान मिठल असांजे विच में दुश्मनी पई थी हले। किथे ईअं न थिए तेन जो खाज तूं बढ़ती वञी। तूं मूंखे छॾ आलम खान, पंहिंजो सोच। जेकॾहिं मां मारिजी वियुसि न तोखे मयार कोन ॾिबी। इन जो मक़सद त तूं मिठल ऐं सुल्तान जो साथ न छॾींदे। आलम खान वो मुंहिंजा दोस्त आहिनि, पोइ भला मां उन्हनि खे कीअं छॾींदुसि? त पोइ तूं मरंदे, उन्हनि खां पहिरियां तूं मरंदे। राणा खान खे मारण वारो अञा ॼाओ ई न आहे। आलम खान तूं हितां खिसक, जेतिरो जल्दी थी सघई हितां खिसक त कयां न पूरो। बस राणा बस, इहो न सोच त मां तुंहिंजी औताक ते बीठो आहियां, तूं ख़तम करे छॾींदे। जेकॾहिं मूं पंहिंजा होश में न आया न त हिते लाशनि जा ढेर लॻाए छॾींदोमांइ। आलम खान तूं असांखे मारींदे? समझाए न पंहिंजे बलुंगड़े खे, समझाए।
गुराम न आलम खान तू हितां निकरण जी कर छो त मां पंहिंजो तॾो विञाइण नथो चाहियां आलम खान इन खां अॻु जो मां पंहिंजो होश विञाए पंहिंजे तॾे जी बेइज़ती करे विया बहितरीन थे त निकुरे था मां वञा थो राणा खान मां वञा थो पर हिकु ॻाल्हि मां तोखे आख़िरी दफ़ो सम्झाए थो छॾियां त पराई दुश्मनी में हथ सेकण जी कोशिश न कजांइ न त इन दुश्मनी जी बाह में पाण खे साड़ाए वेंदे साड़ाए आलम खान जे घर खे चो तरफ़ बाहि वकोड़े वई आहे तॾहिं त होश विञाए हिते अची पहुतो आहे अदा साईं सही था चओ मूंखे घर न ॾिजो नको गोराम ईअं वरी कीअं थींदो रुगो मिठल ऐं सुल्तान खे अचण ॾे उन्हनि खे चवां थो त हिन बाहि खे अञा वधीक भड़कायो थधो थियण न ॾिजोसि न त आलम खान पंहिंजा पेर पहुता करे भाॼई तुंहिंजे सोट वरियाम त मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾियो आहे मलूक अॻु में ई शकी माण्हू मथां वरियाम रोज़ रोज़ घर अचण जी थो करे वरियाम खे ॾिसी मलूक जा त होश ई ख़ता थी विया आहिनि मां भले साईं ते हथ बि रखियो आहे तॾहिं बि मलूक यकीन ई कोन थो करे भाॼई तूं ई ॿुधाए त मां मोए जो छा कयां मोह मरण में आ तो जड़ी क्वार मिली अथसि तभी तुंहिंजो कदुर कोन थो करे मां त उनखे निंधड़की हथ अची वई आहे तॾहिं तूं होश विञाए तुंहिंजो कदुर थींदुसि तूं ओॾा न वञ सिर्फ़ 1 महीनो हिते वेही पोइ ॾिस त तो अॻियां कीअं थो अची गीसियूं करे मरंदो मरी वेंदो पर मुंहिंजो कदुर कोन कंदो भाॼई पोइ तलाक वठीसि न भाॼई अलाही न करे जेकॾहिं तलाक वठी अची हिते वेठसि त अदा वारा मूंखे ॾींहं राति पिया ॾंभींदा सुख त नाहे पर ॿ दर त खुलियल आहिनि न हिते सूर वधी था वञनि त ओॾां थी वञा ओॾां जा सूर वधी था वञनि त हिते थी अचां ज़िंदगी गुज़ारणी आहे गुज़री वेंदी एॾा बि ज़िंदगी में दुख सूर या थाबा न हुजनि जो ज़िंदगी अज़ाब बणिजी वञे ज़िंदगी अज़ाब बि त बणिजी वई आहे सुखनि जे पुठियां लॻसि त मोटाए अची पोड़े जे पुठियां लाहे छॾियो बसि हाणे पई थी लोड़ियां खणी तोखे पोड़ो मुड़ुसु मिलियो आहे तुंहिंजी दिलि हुन सां न लॻंदी हूंदी पर मल्हार त जवान आहे सुहिणो सेबतो आहे जेकॾहिं सदोरी थोड़ो बि कुर्ब ॾे न मूंखे त मुंहिंजी ज़िंदगी हसीन बणिजी वेंदी पर मल्हार खां वधीक को ॿियो मुड़ुसु ज़ालिम न हूंदो एॾा ज़ुल्म थो करे जो मां तोखे छा ॿुधायां हिकु जिस्म जो सूर ख़तम ई नथो थिए त वरी लटे खणी कुटण शुरू थो थी वञे ॼण को मां जानवर हुजां जानवरनि खे बि माण्हू एतिरो न आहिनि मारींदा जेतिरो मल्हार मूंखे मारींदो आहे पर सदोरी हिकु ॾींहुं ज़रूर ॿुधंदीअ त मां मल्हार जे हथां मारजी वयसि भाॼई ईअं न चओ हाँ हाँ काॾे 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 मुंहिंजी जल परी वरी काॾे खणी उॾाम कई अथई वियांव ते का बि ज़रूरत न आहे राय खाइणो असांखे आलम खान ऐं अकबर खान सां राणा न खाइण सां उन्हनि मथो को बि फ़र्क़ु न पवंदो मां ईंदसि कोन मुड़ंदी तूं कोन मुड़ंदी वसाई कोन मुड़ंदी अदा तव्हांखे ख़बर बि आहे त अदीअ खे रोकण तव्हांजे वस जी ॻाल्हि नाहे मां बि ॾिसी त अचां उते कहिड़ियूं ख़बरूं थियूं हलनि ऐं ॻोठ मां केरु केरु थो अचे अहिड़ी ॻाल्हि नाहे अदा गुराम
मां त सॾ इन्हे करे थी भरियां जो सुभाणे तुंहिंजी शादी कयां त 4 मायूं सेरनि लाइ त लड़ी अचनि। ईअं न थिए जो मां ऐं राणा खान कन कढियो वेठा हुजऊं ऐं पाड़े मां केर बि न अचे। तो वञो वसाई वञ, हिते बि इहो अणमुदायो न वस, जेको बि वसणो अथई न वञी उते ई वस। वसाई वसंदी त मुंद सां वसंदी, अहिड़ो वसंदी जो न फुड़ी न वॾ फुड़ो, असुल गड़ो ई गड़ो। हाणे वसाई वसी त कीअं थी वसे? अदा छा तो समझी? मिठल जंहिंजे मथां काह कंदो या न? गुराम मिठल माठ करियो, सुल्तान वो पासे ते थी वो असांजी कहिड़ी ज़रूरत पई आहे जो परायूं दुश्मनूं वधूं पंहिंजी ॻिचीअ में विझंदा। अदा मिठल जा त पेर ई ज़मीन ते कोन हुया, वरी अलाए छो माठ करे वियो। बादल ऐं वरियाम जे पादरनि सुधारे छॾियसि या? चवे तो छोरी खे भॼाए वेंदुसि ऐं इहो आलम खान अकबर खान त किथे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल ई कोन रहंदा ऐं उन्हनि खे मारण जी ज़रूरत कोन पवंदी, पाण ई शर्म खां मरी वेंदा। अदा इनमें को बि शक न आहे, पर हा छोरी मिठल सां ठहियल ॾाढी आहे, मौक़ो नथो मिलेसि, न त घणा ॾींहं अॻु में इहा छोरी उॾाम करे वञे आहे। गुराम शादीअ खां पोइ छोरीअ ते कुझु सख़्ती मिड़ई घटिजी पई। हाणे न जीअं छोरी खे थोरो बि वच या मौक़ो मिलियो ओॾी निकिरंदी ऐं पोइ आलम खान ऐं अकबर खान जी इज़त धोपिजी वेंदी ऐं पोइ हिननि जी ज़िंदगी मौत खां बि बदतर थी वेंदी। ॾिसूं था अदा त मिठल पंहिंजे इरादे में केतिरे हद ताईं का बाबा मौलवी साहब, बाबा निकाह शुरू कर। बिस्मिल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छोटा आलम खान तोखे भी मुबारक हुजनि। अवां सभिनी खे मुबारक हुजनि, सभिनी खे मुबारक। दादा मुबारक हुजनि। अवा मुबारक हो जाई, छोटा बादल मुबारक हो जाई। बादल मुबारक हो जाई पुट। खैर मुबारक, तव्हांखे मुबारक। बाबा मुबारक। खैर मुबारक।
भाॼई सम्झां थी त तुंहिंजे भाउ जी ॼञ थी वञे। चाची 2 मिंट खिटीअ मिली अदा वारनि जी ॼञ ॾिसो। अम्मा छोरनि जी तोखे ख़बर न आहे? चाची दर ते हली बीहंदियूंसीं खिटीअ में, अंदरि न हलंदियूंसीं। मासी घिटीअ में बीहण में छा आहे भला? हलो अम्मा, अलाह करे इहो छोरा न अचनि। ये छोरा अची विया न त वॾो बायताल मचाए ॾींदा। अलाह कंदो त कोन ईंदा, दर खां ॾिसी मोटंदियूंसीं। अच राणी अच, ॾिस त पंहिंजे भाउ खे घोट जी वेस में केॾो न सुहिणो थो लॻे। चाची मां अदा खे ॾिसी अचां? अम्मा जल्दी ॾिसी वठ त। छा थी करे वेठी? अदा बस हाणे बस। पुट छॾेसि त पंहिंजे भाउ खे ॾिसी वठे। मासी तूं विच में न ॻाल्हाए। भाॼई मां नथी चाहियां जो मुंहिंजे करे तव्हांजी ख़ुशी में ज़हर मिली वञे। मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। हल हाणे हल, छो बीठी अचे? हल हल। सुल्तान जेकॾहिं पंहिंजे भाउ खे ॾिसी वठी आहे त कहिड़ी क़यामत अची वञे हा? बस कर, राणी उन्हनि जे लाइ मरी चुकी आहे ऐं उहे राणी जे लाइ जेकॾहिं अञा बि राणी ज़िद कंदी त पोइ असांजे विच में बारूद जी रांदि शुरू थी वेंदी। ॾिसण चाहे थी त भली ॾिसे। न बा न, मां हाणे कंहिंखे बि मरंदे ॾिसी नथी सघां। झेड़ा दोखा लुड़ बखेड़ा, झेड़ा दोखा लुड़ बखेड़ा, आ रिश्तन जो टकरा, आ रिश्तन जो टकरा। हिय दुनिया दर्दन जो दरिया, रूहन जे रिश्तन खेॾन था, रूहन जे रिश्तन खेॾन था, ज़रे ज़रे ईज़ा।
मुबारक हो जाई। हाँ हाँ वरियाम पुट तोखे भी लख लख मुबारक सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां मुबारक हुजनि। खैर मुबारक खैर मुबारक। ये दुनिया